मुंहिंजा अज़ीज़ दोस्तों ऐं भाइरो, असांजे हिन हलंदड़ ख़ूबसूरत दौर जे अंदरि बि कई तरह जा अहिड़ा माण्हू मौजूदु आहिनि जेके पुराणे ख़्यालात ऐं पुराणी सोचुनि जा हामिल आहिनि। हालांकि दीन इस्लाम जी हिकु हिकु ॻाल्हि वाज़े थी चुकी आहे। जे अगरि को बि माण्हू दीन खे पढ़े त मां सम्झां थो उहो भुलिजंदो या मुबहम या उन जे लाइ का अहिड़ी ॻाल्हि लिखबी न। शरीयत जी हर ॻाल्हि हर माण्हू जे लाइ हिन वक़्तु वाज़े थी चुकी आहे, लेकिन छो जो मा वजदना अलैहि आबाना, उहा पुराणी सोच ऐं पुराणियूं ॻाल्हियूं ऐं पुराणा ख़्यालात जेके असां पंहिंजे वॾनि खे कंदे ॾिठोसीं ऐं उहे ई कंदा था अचूं। यादि रखे छॾिजो अज़ीज़ भाइरो, को बि महीनो ख़राबु न हूंदो आहे ऐं कंहिं बि महीने जे हवाले सां को बि माण्हू कहिड़ो बि नज़रियो रखे थो, सम्झो त उनजो उहो नज़रियो ग़लति, बिलख़ुसूस सफ़र महीने जे हवाले सां। छो जो असांजे हिन मुआशिरे में जॾहिं सफ़र महीनो बीहंदो आहे त माण्हू पंहिंजा कई हलंदड़ कम रोके छॾींदा आहिनि। कारोबार न कंदा, शादियूं न कंदा, किथे सफ़र करणो हूंदो उहो न कंदा। सिर्फ़ु हिकिड़ी वजह, उहा वजह इहा आहे त नुक़सानु थींदो। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि तव्हां ॿुधायो त नुक़सानु छा ॿियनि महीननि में नथो थिए? नुक़सानु जे अगरि कंहिंजो थियणो आहे त उहो रबिउल अव्वल में बि थिए थो, नुक़सानु थियणो आहे त उहो रबीउल सानी में बि थिए थो, नुक़सानु त कहिड़े महीने में बि थी सघे थो। बल्कि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सफ़र महीने जे हवाले सां ख़ासि तलक़ीन असांखे कई। सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु जी उहा हदीस जेका सही बुख़ारी में इमाम बुख़ारी रहमहुल्लाह ज़िक्र कई आहे। नबी साईं चइनि शयुनि जो हिकु धक रद्द कयो ऐं फरमायो पंहिंजूं सोचूं चेंज कयो इन चइनि शयुनि जे हवाले सां। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, ला अदवा, का बि बीमारी उन जे अंदरि एतिरी ताक़त न आहे जो हिकिड़े माण्हू मां निकिरी बज़ाते ख़ुदि ॿिए माण्हू में लॻी वञे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿी शइ ज़िक्र फरमाई, फरमायो वला तियरा, कंहिं बि शइ जे अंदरि नहुसत न आहे हूंदी, कंहिं बि शइ जे अंदरि निभाग न आहे हूंदो। जो मां चवां त सफ़र महीनो निभागो आहे या को कमु मां अहिड़ो करे छॾियो जंहिंमें नुक़सानु थियो त निभाग आहे, न। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ला तियरा, कंहिं बि शइ जे अंदरि निभाग न आहे। वला हाम, ऐं असांजे हिन मुआशिरे में ख़ासि तौर ते चिबरे जे हवाले सां हूंदो आहे त जे अगरि घर मां चिबरो गुज़री वियो या कंहिंजे घर में चिबरो वञी वेठो त चवंदा आहियूं त इन जे घर मां बरकत ख़तमु थी वई। ग़लति ॻाल्हि आहे, ग़लति सोच आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन सोच जो रद्द कयो ऐं फरमायो वला हाम, चिबरे जे हवाले सां जेका बि सोच रखो था उहा सभु ख़तमु कयो। चिबरो भी निभागो न आहे। ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ासि सफ़र जे हवाले सां इहा ॻाल्हि फरमाई, वला सफ़र, सफ़र महीने जे हवाले सां को बि माण्हू पंहिंजे ज़हन जे अंदरि बुरा ख़्यालात न रखे। सफ़र महीने में निभाग न आहे। बल्कि अज़ीज़ भाइरो, इहो जेके लफ़्ज़ चवण वारा माण्हू आहिनि उहे वॾा ख़तरनाक जुमिला था अदा कनि। हिकिड़ी ॻाल्हि तव्हां असांखे सम्झणी आहे, को बि ॾींहुं अचे थो या का बि राति अचे थी त उहे ॾींहं खे आणण वारो या राति खे आणण वारो या महीने खे आणण वारी ज़ात मुंहिंजे रब जी आहे। जे अगरि को बि माण्हू इहा ॻाल्हि चए थो सफ़र ख़राबु आहे त मतिलबु हुनजो टारगेट रब जी ज़ात आहे। नअूज़ु बिल्लाहि मिन ज़ालिक। बल्कि सुनन नबी दाऊद जी उहा रिवायत जेका सैयदना अनस रज़ियल्लाहु तआला अन्हु खां आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल्लाह ताला फरमाए थो युज़ीनी इब्नु आदम, जेके इंसान आहिनि मूंखे तकलीफ़ था ॾियनि। अल्लाह ताला फरमाए थो कीअं तकलीफ़ था ॾियनि, यसुब्बु दहर, उहे ज़माने खे, वक़्त खे, ॾींहंनि खे, महीननि खे घटि वधि था ॻाल्हाइनि। अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो व अना दहर बियदिल अम्र उक़ल्लिबुल लैल वन नहार। अल्लाह ताला फरमायो त ज़माने जो हलाइण वारो केरु आहे? मां हा। जे अगरि को बि माण्हू ज़माने खे टारगेट कंदो त सम्झो उहो मुंहिंजी ज़ात ते आयो। त अज़ीज़ भाइरो, इहा हिकिड़ी वॾी गुस्साखी आहे ऐं वॾी जाहिलनि वारी रस्म आहे जेका अॼु असांजे अंदरि मौजूदु आहे। असांखे इन रस्म खे ख़तमु करिणो आहे। अल्लाह ताला शायदि असांखे सही माना में दीन सम्झण वारो बणाए।